नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान जी पहिरीं हिंदू औरत पुलिस ऑफिसर बणिजी वई है। सिंध पब्लिक सर्विस कमीशन गुज़िरियल ॾींहुं मुक़ाबले जे इम्तिहान जे नतीजे जो ऐलान कयो है त कामयाब उम्मीदवार में पुष्पा कुमारी भी शामिल हुई। इम्तिहान में कामयाबी खां पोइ सिंध पुलिस में असिस्टेंट सब इंस्पेक्टर जे उहिदे ते भर्ती थी वई है। पुष्पा कुमारी जो तालुक़ कोली बिरादरी सां आहे। सामारो जी रवासण पुष्पा कुमारी कराची जे डाउ मेडिकल कॉलेज में प्रैक्टिकल कैरियर ICC में ग्रेजुएट कई है। पुष्पा कुमारी साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी कामयाबी वालिदनि जी दुआ जो नतीजो है। बहादुर ईमानदारी पुलिस ऑफिसर जी हैसियत सां सुञाणप क़ाइमु करणु चाहियां थी। हिन वधीक चयो है त को बि शख़्स पंहिंजे ज़ात रंग या नस्ल जे बुनियाद ते पर किरदार ऐं कारकिरदगी जे बुनियाद ते सुञातो वेंदो है। मां चाहियां थी त मुंहिंजी बिरादरी जूं ॿियूं छोकिरियूं बि तइलीम हासिल करे मुल्क जो नालो रोशन कनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।